हज़रत आदम अलैहिस्सलाम उन्हीं का इम्तिहान वरताई इम्तिहान उनके चई थी वण न खाइजां उन वेसर थी वई। अल्लाह पाक इंसान जी फितरत में वेसर भी रखी आहे पर वेसर गुनाह न आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम वो वण वञी खाधो। अल्लाह ताला चयसि जन्नत मां निकिरी वञी हाणे दुनिया में ज़मीन ते रहो उते कमायो हर भर कायो फसल कायो मेहनत करे खाओ। इंसानी मखलूक खां अॻु में जिन्नात रहंदी जिन्ननि जो वॾो जेको सरदार हो इब्लीस अज़ाज़ील उनजो नालो हाणे उनखे इब्लीस चयो वियो आहे इब्लीस उनजो लक़ब आहे। उन्हीं खां भी इम्तिहान वरताई फ़रिश्तनि खां भी इम्तिहान वरताई। अल्लाह ताला फरमायो ए फ़रिश्तो जॾहिं मां आदम अलैहिस्सलाम खे ठाहियां ऐं उनमें पंहिंजो रूह फूकियां पोइ तव्हां सभु सजदो कजो। फसजदल मलाइकत कुल्लुहुम अजमऊन इल्ला इब्लीस सभिनी सजदो कयो पर इब्लीस न कयो। अल्लाह ताला फरमायो फ़ख़्रुज मिनहा फ़इन्नक रजीम इब्लीस जन्नत मां निकिरी वञ तूं तड़ियल आहीं। व इन अलैक लानती इला यौमिद्दीन ऐं क़यामत ताईं तुंहिंजे मथां लानत आहे। सॼी दुनिया शैतान ते लानत पई थी करे। आदम अलैहिस्सलाम मिट्टी मां पैदा थियल हो मिट्टी में नरमी आहे बाह में तपश आहे वॾाई आहे तकबुर आहे ॿिए खे साड़ींदी आहे। इन नरमी जे करे आदम अलैहिस्सलाम अल्लाह पाक जे अॻियां तौबा कई ऐं अल्लाह पाक खां माफ़ी घुरियईं। अल्लाह पाक उनखे माफ़ कयो। इब्लीस तौबा न कई छो त हुनमें वॾाई बाह वारी तपशी तकबुर हुयो उन तौबा न कई वस तकबर अल्लाह ताला फरमायो उन वॾाई कई नरमी करे हा तौबा करे हा अल्लाह पाक उनखे भी माफ़ करे छॾिया। पोइ इब्लीस अल्लाह पाक खे या अल्लाह मूंखे मोहलत ॾे क़यामत ताईं। अल्लाह ताला चयो तोखे मोहलत आहे। पोइ हुन कसम खयों फबिइज़्ज़तिक लउग़वियन्नहुम अजमईन या अल्लाह मूंखे तुंहिंजी इज़त जो कसम आहे मां सभिनी माण्हुनि खे गुमराह कंदुसि इल्ला इबादक मिनहुमुल मुख़लसीन पर तुंहिंजे ख़ालिस बाननि ते मुंहिंजो ज़ोर न हलंदो। सहाबा किराम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो ए अल्लाह जा रसूल ख़ालिस बाननि मां मुराद केरु आहिनि? पाण फरमायो उहे माण्हू आहिनि जंहिंजो अक़ीदो तौहीद ते पुख़्तो आहे जेके अल्लाह खे हिकु करे मञनि था ऐं पंहिंजे रब सां कंहिंखे शरीक नथा कनि उहे अल्लाह जा ख़ासि बाना आहिनि। अल्लाह पाक शल असांखे शिरक खां पनाह अता फरमाए तौहीद ते पुख़्तो अक़ीदो अता फरमाए। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह गुनियत तालमीन में इहा हदीस आंदी आहे इहा हदीस सभिनी हदीसुनि में आहे पर हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह इहा हदीस आंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह पाक हर पैगंबर खे हिकिड़ी दुआ ॾिनी थी जेको वणे सो घुरो मां क़बूल करियां। सभिनी पैगंबरनि दुआ घुरी छॾी पंहिंजा मक़सद हासिल कयऊं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूं उहा दुआ न घुरी मां उहा दुआ रखी छॾी आहे। क़यामत जे ॾींहुं मां उहा दुआ उन्हनि पंहिंजे गुनहगार उम्मतियुनि लाइ कंदुसि जन कॾहिं पंहिंजे रब सां शिरक न कयो माना शफ़ाअत जो दरवाज़ो मुशरिक लाइ बंदि आहे सम्झ में। अफ़सोस इहो आहे अॼोका मुसलमान हुजण जे बावजूदि कलमो पढ़ण जे बावजूदि कलमे जी माना जी ख़बर कान्हे। कलमे जी माना जी ख़बर हुजे त माण्हू शिरक खां भॼी वञे। ला इलाहा इल्लल्लाह को इलाह कोन्हे सवा अल्लाह जे
इलाह छा खे चइबो आहे इलाह चइबो आहे अरब चवंदा हुआ मुशरिक अरब ही असांजा नंढा नंढा इलाह आहिनि माना इहे असांजा मुश्किल कुझु आहिनि इहे असांजियूं दुआऊं ॿुधंदा आहिनि इहे नंढा नंढा कम इहे कंदा आहिनि बाक़ी वॾो कमु अलाह कंदो आहे वइज़ा रकिबू फिल फुल्क दाउल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन पर जॾहिं इहे मुशरिक बि ॿेड़ियुनि में चढ़ंदा समुंडनि में अची उन्हनि खे तूफ़ान वराईंदो पोइ हिकिड़े अलाह खे सॾींदा माण्हू उन्हनि खे चवंदा हाणे हुननि खे बुतनि खे छो नथा सॾियो लात उज़ा ऐं मनात खे छो नथा सॾियो हू चवंदा हीउ कमु उन्हनि खां वॾो आहे हीउ कमु फ़क़ति मोहम्मद जो रब करे सघे थो ॿिए खे ताक़त न आहे त बहरहाल मूं अर्ज़ु पियो कयो त इब्राहिम अलैहिस्सलाम वॾो मुवहिद माण्हू तौहीद जो ईअं सम्झो तौहीद मुवहिद उन खां अॻु में बि हुया आदम अलैहिस्सलाम बि हुयो पर इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में वॾो शिरक हो उन शिरक जूं पाड़ूं पटे छॾियूं वक़्त जो बादशाह निमरूद पाण खे अलाह सॾाईंदो सिजदा कराईंदो इब्राहिम अलैहिस्सलाम खे घुराई चई त तूं मूंखे छा थो सम्झी चई तूं कुझु बि न आहीं तूं मख़लूक आहीं अलाह न आहीं जो त मां अलाह आहियां इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त अलाह उहो आहे जो मारींदो बि आहे जारींदो बि आहे हुन चयो त मां बि मारींदो ऐं जारींदो आहियां हिकिड़े माण्हू खे फांसी जो ऑर्डर आयल हो चई हिन खे आज़ादु कयो हुनखे आज़ादु करे छॾियऊं चई ॾिस मूं हीउ ॼण त मुअल हो मूं हिनखे जीआरे छॾियो ॿियो माण्हू लंघियो ईअं वञे पियो चई हिनखे क़तलु कयो हुनखे क़तलु कयूं चई ॾिस मूं हिनखे मारे वेंदो इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त हीउ बेवकूफ़ आहे मारण ऐं ॼारण जी माना खे ई नथो सम्झे हाणे हिन खां अहिड़ो सुवालु कयां हीउ लाजवाब थी वञे पोइ चयईं त मुंहिंजो रब ओभर खां सिज उभारींदो आहे ओलह ॾे लाहींदो आहे भला तूं अलाह आहीं त पोइ ओलह ॾांहुं सिज उभार ऐं ओभर ॾे लाह फबोहित लदी कफ़र निमरूद शर्मंदो थी वेही रहे हुनखे ताक़त या हुई छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं निमरूद बेअकुल न हुजे हा अकुल हुजे सा त इब्राहिम अलैहिस्सलाम खे चविया त इहो सिज मां उभारींदो आहियां ओभर ॾांहुं लाहींदो बि मां आहियां भला तुंहिंजे अलाह खे ताक़त आहे त ओलह ॾांहुं उभारे ॾेखारे ऐं ओलह ॾांहुं उभारे ऐं ओभर ॾे लाहे पर इहो अकुल न आयुसि पर जेकॾहिं ईअं चवे बि हा अलाह पाक ओॾी महिल ओलह खां सिज उभारे हा ऐं ओभर ॾे लाहे हा छो त अलाह ताला इन अलाह अला कुल्ली शैइन क़दीर अलाह हर शइ ते क़ादिर आहे ऐं इज़ा अराद शैइन ऐं यक़ूल लहू कुन फयकून अलाह ताला खे इहा ताक़त आहे जो जंहिं कमु जे करण जो इरादो कंदो आहे रुगो चवंदो आहे त थी पवंदी आहे अॼोको ॾींहुं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी यादि में ई क़ुर्बानी जो ॾींहुं आहे छो त इब्राहिम अलैहिस्सलाम वॾी क़ुर्बानी करे ॾेखारी दुनिया खे कहिड़ी अलाह पाक फरमाइश 90 साल जी उमिरि में सिकी लधो पुटु ॼाओ इस्माईल अलैहिस्सलाम 90 साल खां पोइ पुटु ॼमे ऐं हुजे बि पैगंबर सॼी मख़लूक खां वधीक सुहिणा हूंदा आहिनि हुजे बि सुहिणो हुजे बि पैगंबर केॾो मिठो हूंदो अलाह पाक ख़्वाब में हुकुम कयुसि त पंहिंजे पुट जी क़ुर्बानी कर पुट बि पैगंबर हो पैगंबर नंढे लाइ खां वठी अकुलमंद हूंदा आहिनि छो त अलाह जे इल्म में उहे बि पैगंबर हूंदा आहिनि माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे पैगंबरी जो इज़हार नबूअत खे ज़ाहिर कंदा आहिनि 40 साल खां पोइ वही ईंदी आहे पोइ छो त 40 सालनि में अकुल बालिग थींदो आहे पर नंढे लाइ खां अकुलमंद हूंदा आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढे लाइ खां अहिड़ी ज़िंदगी गुज़ारी पाक दामनी वारी अहिड़ी अख़लाक वारी ज़िंदगी गुज़ारी अहिड़ी अमानत ऐं सचाई वारी ज़िंदगी गुज़ारी जो मके जा सभु मुशरिक ऐं काफ़र नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा चवंदा मुहम्मद सादिकुल अमीन मुहम्मद सचो आहे ऐं अमीन आहे जेको फ़ैसिलो न तय न थींदो कंहिंखां
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का कराईंदा नबूवत खां अॻु काबतुल्लाह जी तामीर थई ऐं तामीर थियण वक़्तु उनखे शहीद कयूं त हजर असवद खे ॿाहिरि रखिणो पियो जॾहिं तामीर मुकमल थी वई हजर असवद जी कुंड बाक़ी छॾियऊं हजर असवद खे केरु रखे सभु को कबीले जो सरदार अची मैदान ते लथो त इहो मां रखंदुसि इहा फज़ीलत मूंखे मिले ईअं तलवारूं निकिरी आयूं झेड़े तयारु थी विया अचानक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि पिया सभिनी चयो त बीहो 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 मोहम्मद सादिकुल अमीन अचे थो इन्ही खां फ़ैसिलो था करायूं जेको इहो फ़ैसिलो कंदो उहो सभु क़बूल कंदासीं सभिनी खे क़बूल आहे सभिनी चयो त बिल्कुलु क़बूल आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायूं त हजर असवद रखिणो आहे सभु को चए थो मां रखां हाणे हजर असवद केरु रखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां फरमायो चादर खणी अचो चादर खणी आया पाण उहो हजर असवद खणी चादर में रखियाऊं चयूं हाणे सभई चौधारी सरदार इन चादर खे पकड़ियो काबतुल्लाह खां परे पियो उन चादर खे सभु खणी गॾिजी उते अची रखियाऊं वरी उतां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो खणी उन जाइ ते फिट कयो अकुल जी का हद आहे पैगंबरनि खे अकुल में केरु न पुॼंदो पर वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे को पैगंबर बि अकुल में न पुॻो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं अल्लाह ताला फरमायो वइज़ तला इब्राहिम रब्बू बिकलिमातिन फतम्महुन्न अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खां वॾा वॾा इम्तिहान वरिता पोइ सभिनी में कामयाबु थियो जॾहिं कामयाबु थियो त अल्लाह ताला छा फरमायुसि इन्नी जाइलुका लिन्नास इमामा इब्राहिम तोखे असां दुनिया जो इमाम बनाईंदासीं त इब्राहिम अलैहिस्सलाम छा चयो काल व मिन ज़ुर्रियती या अल्लाह मुंहिंजी औलाद खे बि इमाम बनाए दे काल ला यनालु अहदि ज़ालिमीन अल्लाह ताला फरमाए इब्राहिम तुंहिंजे औलाद मां जेके ज़ालिम हूंदा नाफ़रमान उन्हनि खे इमाम न बनाईंदुसि बाक़ी फरमान बरदारनि खे बनाईंदुसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया अल्लाह ताला फरमाइश अत्तहियात पढ़ंदा आहिनि नमाज़ में अत्तहियात लिल्लाहि वस्सलावात वत्तय्यिबात अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू ए मुंहिंजा प्यारा हबीब तुंहिंजे मथां सलामती रहमतूं सलामतियूं रहमतूं ऐं बरकतूं हुजनि हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था चवनि अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन ए अल्लाह या तुंहिंजी सलामती रहमत ऐं बरकत असां ते बि हुजे पर तुंहिंजे सभिनी बाननि ते मुंहिंजे सभिनी उम्मतनि ते बि हुजे इब्राहिम अलैहिस्सलाम खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते अकुल में मारे वियो हुन पंहिंजे औलाद लाइ दुआ घुरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सॼी उम्मत लाइ दुआ घुरी आयो सम्झ बहरहाल इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फरमाए पंहिंजी प्यारे मां प्यारी शइ खे क़ुर्बान कर उन वक़्तु सोचई त प्यारे में प्यारी शइ मुंहिंजी कहिड़ी आहे उहो त इस्माईल अलैहिस्सलाम आहे हाणे इस्माईल अलैहिस्सलाम खे चयईं क़ाल या बुनैया ओ मुंहिंजा प्यारा पुटड़ा इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा मूं ख़्वाब ॾिठो आहे त मां तोखे ज़बह थो करियां तोखे कुहां थो अल्लाह जे हुकुम सां फंजुर माज़ा तरा पोइ तुंहिंजी राय छा आहे तुंहिंजो ख़्यालु छा आहे मां तोखे कुहां इस्माईल अलैहिस्सलाम बि नबी आहे अकुलमंद आहे उहो जवाबु कहिड़ो थो ॾिए इफ़ अलमा तोमर सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन मुंहिंजा प्यारा बाबा साईं जेको तोखे हुकुम थियो जल्दी कर तूं ॾिसजां त मां सब्र कीअं थो करियां ऐं अॼोको असां जहिड़ो हुजे हा त असांखे पीउ चयो आहे बाबा तोखे मां कुहां थो
हाँ बाबा चेहरे थियो आई जा मुखे कोंदे मुकेड़ो लो कयो हमारे से मुखे कोए तो अदाई मुखे कोए तो ही पी मुझो चेहरे थी पियो और वो पैगंबर हो पैगंबर इस्माइल अलैहिस्सलाम केड़ो जवाब ॾिनो हुयो नंढड़ो पर अकुलमंद हो नबी जी सोबत में रहियो पी उनजो नबी हो जी सोबत हूंदी आहे अहिड़ो असर हूंदो आहे इफ़ अलमा तोमर बाबा साईं देर न कर सतजिदुनी इंशाअल्लाह मिन अस्साबिरीन फलम्मा असलमा पोइ जॾहिं ॿिन्ही फ़ैसिलो तय कयो वक़्तु कोन्हे इन करे मुख़्तसर ॻाल्हि थो ॿुधायां ॿिन्ही जॾहिं इन ॻाल्हि खे क़बूल कयो वतल्लहु लिल जबीन पोइ वरी पासे बर्स किराई सुमाईंसि हज ते कीअं आया आहियो तव्हां ते फर्ज़ ई कोन्हे उन जो हाणे फर्ज़ आहे इन करे जो मुंहिंजे पाड़े में जेको माण्हू लॾो खणी आयो आहे उहो मोमिन आहे उन जे करे मुंहिंजो घर महफ़ूज़ आहे मां हज ते आयो ऐं असांजो रोज़ यादि घर सफ़ा करे वञे ज़ाको छॾे ज़ा अलाह अजीब वाक़ियात आहिनि टाइम कोन्हे हिकिड़े दरवेश अलाह जे वली जे घर में हिकिड़ो चोर घिड़ी आयो राति जो दरवेश जागे पियो सॼे घर खे तलाश कई पर का शइ न मिली जंहिं वापसि पियो वञे उन बुज़ुर्ग चयसि अदा असांखे ॾींहं जो बि का शइ न लभंदी आहे तूं राति जो किथां थो ॻोल्हे ऐं हींअर असां वटि 12 महीननि जो अन वादम चयो आहे कुझु बि कोन्हे असां मक्खी मख रुगो मथे खे हणंदी आहे पंहिंजा हथ मथे खे ईअं मख वांगुरु हथ हणंदा था असां वटि न आहे असां वटि न हालांकि सभु कुझु आहे जेका शइ असां वटि न आहे उहा कहिड़ी आहे उहा अलाह जी फरमान बरदारी ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत इहे ॿ शयूं असां वटि कहिड़ियूं बाक़ी हर शइ आहे रिज़िक जो ज़िम्मो अलाह ताला खयों आहे उन जे पुठियां राति ॾींहुं भॼूं था ऐं जेका शइ असां ते फ़र्ज़ु अला कई आहे उन जी असांखे परवाह ई कान्हे ऐं वरी बांग अचे थी निमाज़ लाइ असां कलमो पढ़ंदा आहियूं इन कलमे जो मतिलबु छा आहे ख़बर अथव कसम खणंदा आहियूं या अलाह तोखां सवा को महबूद कोन्हे तूं हिकिड़ो अलाह आहीं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो सचो रसूल आहे असां निमाज़ ते अचूं था ऐं निमाज़ ते नथो ईअं माण्हू सां को कसम खणी फिरी वञे माण्हू छा चवंदा हीअ त वॾो कूड़ो आहे हीअ त क़ुरानी आहे ऐं 5 वक़्त रब सां क़ुरानी उते का परवाही कान्हे बहरहाल अदा क़ुर्बानी जो वॾो सवाबु आहे क़ुर्बानी जो छेणो क़ुर्बानी जा वार इहे क़ुर्बानी जी खल क़ुर्बानी जो गोश्त इहो सभु क़यामत जे ॾींहुं नेक अमलनि में तुरबो पुल सिरात तां टिपण वक़्तु जेका 1500 साल उते पंधा 500 साल मथे चढ़णो पवंदो 500 साल सिधो वरी 500 साल लाही आहे इन्हनि इहे जानवर इहे न हूंदा वॾियूं इहे सवारियूं जहाज़ हूंदा हवाई जहाज़ इन्हनि ते चढ़ी माण्हू किरास थींदो ऐं किरास अखि छिंभ में थींदो देर ई कान थींदी अलाह ताला शर असांखे क़ुर्बानी जी बि तौफ़ीक़ अता फरमाए असांजी क़बूल बि फरमाए ऐं जज़्बे सां मुहबत सां ऐं फितरनि खां असांखे बचाए अलाह पाक पाड़े में कंहिंखे तकलीफ़ न ॾियो कंहिंखे बि तकलीफ़ न ॾियो कंहिंखे बि तकलीफ़ न ॾियो अलाह जी मख़लूक अल ख़ल्क़ अयालुल्लाह मख़लूक अलाह जो अयाल आहे अयाल ख़बर अथव छा खे चइबो आहे हिकिड़ो वॾो माण्हू आहे पीउ आहे घर में अंदाज़ ॿारड़ा आहिनि उन्हनि ॿारनि खे को मारे त उन वॾे खे तकलीफ़ थींदी कोन थींदी अलाह पाक खे ईअं तकलीफ़ थींदी छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हर माण्हू नंढो वॾो औरत मर्द अलाह पाक खे हिकिड़ी औरत खे सिकी लधो पुटु आहे सिकी लधो हिकिड़ो पुटु अथसि उन सां केतिरो प्यारु कंदी आहे अलाह पाक जो हिकु बहाने सां इन खां 70 माउनि खां वधीक प्यारा उन खे जेको तकलीफ़ ॾींदो उन सां छा असरु थींदो अलाह पाक असांखे सचो मोमिन बनाया था सचो मोमिन ऐं मुस्लमान छा खे चइबो आहे अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून बियदिही व लिसानिही औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़ुबान जी तकलीफ़ खां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ थी वञे बसि ख़तमु
छाजी तकलीफ़ छोरियूं कहिड़ो ऊंडो कयो आहे उनखे विढ़ण सां मारण सां छा थींदो इहे सभु असांजूं गतियूं आहिनि इहे असांखे छॾणियूं पवंदियूं न त पादर खाईंदासीं पादर उहे पादर जेके असांजे सभ खां मथे आहिनि आयो सम्झ में अलाह ताला शर असांखे मुस्लमान बि करे मोमिन बि करे असांजूं खे क़ुर्बानी करण जी तौफ़ीक़ बि अता फ़रमाए क़ुर्बानी क़बूल बि फ़रमाए ऐं असां सभिनी खे बग़ैर हिसाब किताब जे जन्नतुल फिरदौस अता फ़रमाए वाख़िर दाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन टाइम घणो थियो आहे सते जो टाइम हो घणो कमु थी वियो आहे बिस्मिल्लाह नमाज़ जो तरीक़ो इहो आहे पुटु नमाज़ जो तरीक़ो सम्झो बरकातुन नमाज ईद उल फितर वाजिब अल्लाह अकबर करे हथ ॿधी सुभान कलाम पढ़ी पोइ 3 तकबीरूं हणियूं अल्लाहु अकबर हथ छॾा अल्लाहु अकबर वरी हथ छॾा वरी 3 तकबीर ते अल्लाह अकबर ते हथ ॿधो अलहम जी सूरत ख़त्म करे वरी ॿी रकात शुरू थींदी ॿी रकात में अलहम जी सूरत खां पोइ वरी 3 तकबीरूं लॻियूं अल्लाहु अकबर हथ छॾा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर तकबीर कई हथ ॿधो वरी अलहम जी सूरत पूरी करे रुकू कबो नमाज ख़त्म थी नमाज खां पोइ ख़ुतबो थी अफज़ल हदीस किताबुल्लाह व खैरुल हदी हदी मुहम्मदिन अलैहिस्सलातु वस्सलाम व शर्रुल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह वफ़ी रिवायतिन कुल्लु ज़लालतिन फिन्नार अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन तर्ज़ौन दीनहु व खुलुक़हु फ़ज़व्विजूहु वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमहु वफ़ी रिवायतिन खैरुन नास मन यनफ़उन नास अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमील अहवाल वल आफात व तग़ज़ीना बिहा जमीअल हाजात व तुतहिरुना बिहा मिन जमीइ सय्यात व तरफ़अना बिहा इंदका अला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमील खैरात फिल हयात व बादल ममात इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर औज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअका हुवल अब्तर इन्नहु तआला जव्वादुन करीमुम मलिकुम बर्रुर रब्बुर रऊफुर रहीम अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله الله أكبر لا إله إلا الله الله أكبر ولله الحمد قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأصدقهم حياء عثمان وأقزاهم علي كرم الله وجهه وسيد أشباب أهل الجنة الحسن والحسين وسيدة نساء أهل الجنة فاطمة وسيد الشهداء حمزة اللهم اغفر للعباس وولده مغفرة ظاهرة وباطنة لا تغادر ذنبا الله في أصحابي
ला तत्तखिज़ूहुम मिन बादी गरज़ा फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबग़ज़ी अबग़ज़हुम व खैरुल क़ुरूनि क़रनी सुम्मल्लज़ीना यलूनहुम सुम्मल्लज़ीना यलूनहुम वस्सुल्तानुल मुस्लिमु ज़िल्लुल्लाहि फ़िल अर्ज़ मन अहान सुल्तानल्लाहि फ़िल अर्ज़ अहानहुल्लाह इन्नल्लाह यामुरु बिल अदलि वल इहसान व ईताइ ज़िल क़ुर्बा व यन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़ी यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून फ़ज़्कुरुल्लाह यज़्कुरुकुम व लज़िक्रुल्लाहि तआला आला व अजल्ल व अतम्मु अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या मन खज़ाइनु रिज़्क़ी फ़ी अम्रिकुम उम्नुन फ़इन्नल ख़ैरा इंदक अजमऊ। अस्तग़फिरुल्लाहल अज़ीम अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैहि व नसअलुहु तौबत अब्दिन ज़ालिमिन ला यमलिकु लिनफ़्सिही ज़र्रन वला नफ़अन वला मौतन वला हयातन वला नुशूरा। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। या अल्लाह असां तुंहिंजा आजिज़ मिस्कीन गुनाहगार बाना आहियूं, असांजे हक़ रहम फरमा। या अल्लाह असां बेअक़ुल आहियूं, असांखे अक़ुल अता फरमा। या अल्लाह असां बेअक़ुल आहियूं, अक़ुल अता फरमा। या अल्लाह दीन खां बेअक़ुल आहियूं, या अल्लाह असांखे अक़ुल अता फरमा। या अल्लाह असांखे पंहिंजे नफ़े नुक़सान जी बि ख़बर कान्हे। हे अल्लाह असांखे सिराते मुस्तक़ीम सिधे दर ते हला, क़ुरान वारे रस्ते ते हला, हदीस वारे रस्ते ते हला। या अल्लाह तूं गफ़ूर रहीम आहीं, असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा, असांजे वालिदैन जी मग़फ़िरत फरमा, असांजी अम्मा जीजा ऐं बाबे सां जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह अॼोको ॾींहुं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी यादि जो ॾींहुं आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम तुंहिंजो मुक़र्रब पैगम्बर हो। ऐं अल्लाह उलुल अज़म पैगम्बर हो। या अल्लाह 1,24,999 पैगम्बरनि में उनजो ॿियो नंबर आहे। पहिरियों नंबर असांजे रहमतुल लिल आलमीन शफ़ीउल नबीयीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। या अल्लाह हुज़ूर जी शफ़ाअत बि असांजे हक़ में क़बूल फरमा। इब्राहीम अलैहिस्सलाम जे तुफ़ैल बि असांखे माफ़ फरमा। या अल्लाह दुनिया आख़िरत जी हर क़िस्म जी भलाई राहत अता फरमा। दुनिया आख़िरत जी हर क़िस्म जी बुराई मुसीबत परेशानी फितने फ़साद खां बचा। या अल्लाह असां सभिनी खे बरकत अता फरमा। या अल्लाह बरकत अता फरमा असांजे ज़मीननि में फ़सलनि में। ऐं अल्लाह असांजे घरनि में बरकतूं अता फरमा। असांखे सचो मुसलमान बना, सचो मोमिन बना। ऐं अल्लाह सचो मोमिन बना। या अल्लाह सचो मोमिन बना। या अल्लाह सचो मोमिन बना। या अल्लाह जेसि ताईं ज़िंदा आहियूं इस्लाम ते ज़िंदा फरमा। जॾहिं मौत अचे त ईमानी शहादत वारी मौत नसीब फरमा। अज़ाब क़ब्र, अज़ाब हशर, अज़ाब मीज़ान, अज़ाब पुरसिरात ऐं अज़ाब जहन्नम खां पनाह अता फरमा। या अल्लाह क़ब्र ऐं क़यामत में पंहिंजो दीदार कराए राज़ी थी बग़ैर हिसाब किताब जे जन्नतुल फ़िरदौस अता फरमा। या अल्लाह पंहिंजी फ़रमान बरदारी में सुकून नसीब फरमा। नाफ़रमानी हर गुनाह खां नफ़रत अता फरमा। या अल्लाह आलम इस्लाम जी हिफ़ाज़त फरमा, हरमैन शरीफ़ैन जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा, इस्लाम सां हिफ़ाज़त फरमा, इस्लामी इनक़लाब बर्पा फरमा। या अल्लाह पाकिस्तान के इस्लाम सां क़यामत ऐं आबाद फरमा। ऐं अल्लाह पाकिस्तान के दुश्मनों के निस्तो नाबूद फरमा। या अल्लाह अफ़गानिस्तान जी हिफ़ाज़त फरमा, तालिबान जी हर तरह सां हिफ़ाज़त फरमा। ऐं अल्लाह तालिबान तुंहिंजे तौहीद जे झंडे खे, इस्लाम जे झंडे खे, कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारे झंडे खे
हिननि दुनिया जे अॻियां बुलंद कयो।